बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह तकवीर। जॾहिं सिजु वेड़बो ऐं जॾहिं तारा मेरा थींदा ऐं जॾहिं जबल हलाया वेंदा ऐं जॾहिं ढुकियूं वियामण ते ॾाचियूं बेकार छॾिबियूं ऐं जॾहिं झंगली जानवर गॾु कबा ऐं जॾहिं दरिया बाह वांगुरु तपाइबा ऐं जॾहिं जीअ पाण में मिलाइबा ऐं जॾहिं जहिड़ी पूरियल न्याणी पुछबी त कहिड़े ॾोह करे मारी वई ऐं जॾहिं ऐमालनामा खोलिबा ऐं जॾहिं आसमान छिलबो ऐं जॾहिं दोज़ख ॿारिबो ऐं जॾहिं बेहिश्त वेझो कबो तॾहिं हर हिक जीउ जेकी हाज़िर आंदो सो ॼाणंदो। पोइ ते हटंदड़नि तारनि जो कसम खणां थो जे कॾहिं सिधा हलंदड़ आहिनि कॾहिं लिकी वेंदड़ आहिनि। ऐं कसम आहे राति जो जॾहिं पोइते मोटंदी आहे ऐं कसम आहे सुबुह जो जॾहिं रोशन थिए त बेशक इहो क़ुरान हिकु मोकिलियल सॻोरे मलिक जो पैग़ाम ॾियणु आहे जो सघ वारो अर्श जे मालिक अलाह वटि वॾे मर्तबे वारो आहे, जो मञोतीअ वारो उते मलकूत में अमीन आहे। ऐं हीउ अव्हांजो संगती मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को चरियो न आहे ऐं बेशक अव्हांजे संगतीअ उन मलक खे आसमान जे पधिरे किनारे ते चिताए ॾिठो आहे ऐं उहो अव्हांजो संगती ॻुझ जे ॻाल्हि ॾिसण ते बुख़ुल कंदड़ न आहे। ऐं क़ुरान तड़ियल शैतान जो कलाम न आहे। पोइ केॾांहुं वञो था? हीउ क़ुरान जहान वारनि जी नसीहत खां सवाइ ॿियो की न आहे। अव्हां मां जेको सिधो हलणु घुरे तंहिं लाइ आहे ऐं जहाननि जे पालणहार अलाह जे घुर खां सवाइ ॿियो की अव्हीं घुरी न सघंदव।